हयाती। मामा हाजी, मामा हाजी, मामा हाजी शरीफ है। अमा अञा ताणी जागी पई, खैर त आहे न? मामा अध रात गुज़री वई आ, हिनमहिल ताईं बहादुर न आयो। ख़बर न आहे बहादुर खे थी छा वियो आ। कुछ ॾींहंनि खां त जल्दी घर अचे ई नथो। सॼो ॾींहुं घर खां ॿाहिरि थो रहे। अमा इन में परेशान थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? पोइ फोन करीस न, तूं थी परेशान थी न त हितां मुंहिंजो साह थो निकिरे। न परेशान थींदी कर, साह थो मूंसां अटिजे। फोन भी बंद अथसि मामा। खबर न आहे ॿुधाइण जे बिना त काॾे वेंदो भी न आहे। छो थी अमा परेशान थी? हूंदो कंहिं दोस्त वटि या निकिरी वियो हूंदो कंहिं शिकार ते। मामा हाजी तू जांच कर, बहादुर जे दोस्तनि ने फोन कर। ओ अमड़ तूं वे वे जांच कयूं था किॾे वेंदो बहादुर? तूं छो थी परेशान थी? मां वेठो आहियां न तुंहिंजो मामू। बहादुर ॾे मां बि फोन कयां थो, मां बि ट्राई कयां थो बहादुर जो नंबर, उनजे दोस्तनि ने फोन कयां थो। तूं परेशान न थी। मामा हाजी मूंखे परेशानी में निंड नथी अचे। मूंखे उल्को थी पियो आहे बहादुर जो। मामा हाजी तू पाण ॾिसे थो त असांजी केॾियूं दुश्मनियूं लॻियूं पयूं आहिनि। अमड़ तूं उल्को न कर, तूं परेशान न थी। तूं परेशान थी त मां परेशान थी थो वञा। तूं मज़ड़े सां खीर पियो आहे न, खीर पी सुम्ही पओ। मामा तू पाण वञ ॻोल्ह वञी बहादुर खे, गाॾी काए वञ या ईअं कर चाचा हाशिम ॾे वञ। अमा तूं इहो हाशिम खे छो थी फोन करी? न मामा हाजी हिनमहिल चाचा हाशिम खे फोन कंदमि त हू बि परेशान थी वेंदो। हिनमहिल चाचा हाशिम खे फोन नथी करे सघां। हल भला छॾ हाशिम खे, मां ई तो कंहिंखे फोन कयां, पुछा करे थो वठां। हा खीर बि कोन पीतो अथई परेशानी में, दादली खीर पीअंदी कर न। हा मामा देर सां पी छॾींदमि। तूं बाबा हिनमहिल पी, ॾाई है न, सोणी पी खीर पी पी त मां ॾिसां। हा मामा पी पी मां जांच कयां थो, तूं ग़लती न कर। हा मामा पी पी पीअंदी आहे न त बचड़ो थोरो ॼमंदो। अॼु ॿियो ॾींहुं थियो मां मुंहिंजो वास पटियो पियो आहे। अॼु ॿियो ॾींहुं थियो मां मुंहिंजो वास पटियो पियो। गुॾी जो साॾो फाथल आहे जानेड़ी में। साईं दादा जनेसर जी का ख़बर पई? हा शम संगत गोला में अथसि, जल्द ख़बर पइजी वेंदी। अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे मुंहिंजो वात पटियो पियो आहे। कबूतर इहो वात पटियूं काॾे वती थो घुमंदो? आऊं आहियां अछड़ो कबूतर, केॾी महिल हिन कपर केॾी महिल हुन कपर, सॼो ॾींहुं रोड मापींदो आहियां, ॿियो वरी छा कंदो आहियां। गुटगू ॿुध कॾहिं बेले में लथो ई? हाशिम बेला रहिया किथे आहिनि? चने सारे गुलज़ार जो पुछी त मां तोखे ॿुधायां। कबूतर वारो कर, जेकॾहिं ख़बर अथई त ॿुधाए। हाशिम ॻाल्हि आहे सिधी, ॿ टे ॾहड़ियूं ॾे त ॿुधायां, ईअं मुफ़्त में मां ॿुधाईंदो ई कोन आहियां। कबूतर वॾो को लाइ पैसनि खां सवाइ तूं कोन ॿुधाईंदी। हाशिम खान मां लाह न आहियां, मां सचो आहियां, तॾहिं तोखे अर्ज़ड़ो थो कयां। तूं चिड़ी छा जले थो बाबा? अची वटि हाशिम खान 1000 जो नोट ॾिनो अथई, हेत हिकिड़ो चने सरा, पर सॼे ॻोठ जूं ॻाल्हियूं ॿुधाए जी अञा मूंखे ॾोकड़ वधीक जी। कबूतर तोखे ॿिया बि पैसा खोड़ मिलंदा, पर इहो रुॻो ॿुधा त चने सर किथे आहे? छो त तूं
सॼे ॻोठनि में घुमी थो। अॼु सुबुह चने सर खे कबूतर हाणे तूं वञ साईं दादा उथ था हलूं। हाँ बहादुर मानी तैयार करे छॾी आहे गॾु को तव्हां बसि अचो। ठीकु आहे। ससुई 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 बाबा ससुई छात्यो ससुई हाँ? बाबा बाबा पानी दे के जा पानी गिलास करिए ससुई ससुई या अल्लाह खैर कर ससुई 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 चाची बाबा चाची तव्हां केॾी महिल आया आहियो? असां असां त हींअर तूं जॻह ई पहुता आहियूं। ससुई ससुई तूं ठीकु त आहीं न? हाँ चाची मां बिल्कुलु ठीकु आहियां बस वो अचानक मथे के चक्कर अची वियो। पुट ससी तूं ठीक त आहीं न? भला डॉक्टर के वठी अचां? न न बाबा मां बिल्कुलु ठीकु आहियां डॉक्टर जी ज़रूरत नाहे। ससुई असां त तोखे मुबारकूं ॾियण आहियूं। गोद भराए जूं लख लख मुबारकूं हुजनि। महिरबानी अमां जी चाची। ससी जी मूंखे तुंहिंजी तबियत सही कान थी लॻे। बहादुर बि ॿाहिरि आहे मतां तोखे कुझु थी न पवे। बाबा तव्हां परेशान छो था थियो? अहिड़ी काई बि ॻाल्हि न आहे। मूं वटि बेबी आहे मामा शरीफ बि आहे घर में। बाबा वॾा असां ससुई खे पंहिंजे घर वठी हलूं? न चाची मां हिते ख़ुशि आहियां। पुट ससी मां त चाहियां थो तूं असांजे घर। बाबा फिलहाल मां हिते ई ठीकु आहियां बाक़ी ॾींहं भरिजी आया त मां पाणे घर हली ईंदमि। भला मां सोने खे चवां त 2 टे ॾींहं ससी वटि रही पए। पर बाबा सूमर खे ऐं त फारूक खे सुठो न लॻंदो न। बहुत सूमर खां मां पाणे मोकल वठंदुसि तूं हुनजो फिक्र न कर। ॾिस न ससी वीचारी केॾी न कमज़ोर थी वई आहे। बाबा तव्हां परेशान न थियो। फिलहाल ससीअ खे कंहिंजी बि ज़रूरत न आहे। ये शुरुआती महीननि में ये चक्कर पिया ईंदा रहंदा आहिनि। बाक़ी अल्लाह खैर करे। औखी सौखीअ में भला ससीअ खे छॾींदासीं छा? ठीकु आहे तव्हां पाण में वेही कचहरी कयो मां हाजी शरीफ़ वठंदुसि। हाँ बाबा। चाची वे कीअं आहीं? ठीकु आहियां चाची। खबरदार चने सर हाणे तुंहिंजो ये फंटागिरियूं न हलंदियूं। अॼु मां तुंहिंजो खेल ई ख़तम करे छॾींदुसि। हाशिम ओजी तो सा का भी दुश्मनी ना है वो तो मुझे गुस्सा चलेवा छा थो चेड़े का दुश्मनी कोने मुंहिंजी जेका तोसां दुश्मनी आहे न वो कंहिंसां बि कान्हे। हथ मथे कर चने सर न त मथे मोकले छॾींदो साईं। आई सिधी गोली निराड़ वारी हणंदो साईं। खुरड़ी भी कोन हणी सघंदे। बात जो केड़ो ॾो कयो आहे जो मूंसां छेड़ो छेड़ो था कयो। साईं दादा जेकॾहिं इज़त सां नथो हले त पादर हणी वठी हलऊंसि। अरे हली दो जा हणाए पादर। यो तू सुठो नथो करी। अरे हाणे चुप कर। अरे हल अजा थी लड़े हल ॾिसी जा तो हल। अमां ससी हाणे असांखे इजाज़त ॾे त असां हलूं। बाबा तव्हांखे इजाज़त ॾियण ते मुंहिंजी त दिलि ई नथी चवे। ठीकु आहे चङो चाची। वाह वाह अॼु भला किथां से जो जो सभु सॼण
मुझे दर ते हली आया बहादुर बच्चा असां तो सवेर आयासीं हाणे त वञण जी तयारी में न न चाचा ईअं कीअं थींदो राति रहो राति खां मानी मानी खाईंदासीं कचहरियूं कंदासीं हूअं बि ससुई खे नक़्त पंहिंजनि जी घणी ज़रूरत आहे अदा बहादुर वरी कॾहिं ॿिए दफ़े ईंदासीं अधी राणी ससुई बि हिते घर में सॼो ॾींहुं अकेली आहे ऐं ॿियो त मां बि सॼो ॾींहुं पंहिंजे कमनि कारनि में पूरो आहियां ससुई जो हिते कोई ख़्यालु रखण वारो कोन्हे त पोइ अदा बहादुर अव्हां ख्यालु रखो न पंहिंजी ज़ाल जो अधी राणी मां मर्द माण्हू सॼो ॾींहुं पंहिंजे कमनि कारनि सां कॾहिं किथे त कॾहिं किथे मां चाहियां थो त सोणी हिते ससुई सां गॾु हुजे ॿियो त ससुई बि परेशान न थींदी ऐं वो खिदो चाकरी बि कंदी हिनजी ठीकु आहे अदा जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे न त मां सोणीअ खे चवां थी त ससुई सां 2-3 ॾींहं रहे अचे चङो बहादुर पुट हाणे असांखे इजाज़त ॾे हलो चाचा भलिया मां तव्हांखे दर ताईं छॾे अचां महिरबानी अचो दस मंगो लगाना है तू फिक्र ही न कर चने सर कौन सा लगो पियो अरु छा कर सो थे ते चार माण्हू चमकी दादी अस्पताल में चने सर को वजी कोन तो मिले अंदार नबू चने सर बयानो वतो आ जे ॾींहं ॿिनि में कम न कई त वॾो गंद थींदो तू इन मुजन खे नथो सुञाणी जे कम न कयो न तो वारे पुट त वॾो गंद थींदो कहिड़ो अच्छो मुंहुं कयां पंहिंजो चने सर ते ॾाढो घणेई थो वणा पर छोरो कमु करे अलाए न थींदुसि अलाए न थींदुसि छा चवां हिनखे अॼु रेस मौजन साईं खे सम्झाए छॾ एड़ा निकमनि में देर सवेल थींदी रहंदी आहे कंदार नबू तोखे सम्झणु खपे बाबा सोढो वञे तो हाणे चाक थींदो कुझु तूं कर कल्याण जन सोढो अस्पताल मां निकितो त सफ़ खां अॻु में गुलज़ार खे मारींदो उन खां पोइ मुजन ऐं मूंखे मारींदो बाबा तूं चने सर खे सम्झा कीअं बि करे उनखे अस्पताल में मारे अस्पताल में मारण उनखे सोलो आहे साईं सोढो कोन बचंदो चने सर ई मारींदुसि जे न मारे सघियो न आउं माराईंदुसि आउं तव्हां सां मुंहिंजो वाइदो आहे कुछ भी कर कमदार नबू मुखे ॾींहं ॿिनि में सोठो माराइजे जे सोठो न माराइजनी त तुंहिंजो पुट चने सर मरी वेंदी चुप थी वेंदी जो उन खां कमु नथो थिए त तूं माराइजे मूंखे ॾियनि यार बंगला खान मरी वेंदो हुयो सोठो जंहिंमहिल पुट ते 3 मिनट चढ़ियो न अकेलो मारींदुसि अकेलो फिक्र छो था कयो था कॾहिं मरंदो इहो सोठो ससुई लिहालवार हाणे कीअं थी महसूस करी पहिरियां खां तबियत ठीकु आहे या न मां ठीकु आहियां बहादुर पर रखी रखी मथे खे ॾाढा चकर था अचनि ससुई हाणे तूं पंहिंजो घणे में घणो ख्यालु रख हिन वक़्तु तोखे मां सम्झां थो हिकु औरत जी ज़रूरत आहे छो जो मां कॾहिं घर में आहियां कॾहिं न आहियां अलाह न करे जेकॾहिं हिन विच में तोखे कुझु थी पए त बहादुर मां अकेली काथे आहियां बेबी जो सॼो ॾींहुं मूंसां गॾु हूंदी आहे ससुई इहा बेबी जहिड़ी आहे तहिड़ी न इहो वरी छा तुंहिंजो ख्यालु रखंदी तूं सोणी खे छो नथी पाण घुराई बहादुर सोनी मुंहिंजी माइटाणी थोड़ी आहे जो मूंसां गॾु अचे ते रही पवंदी ससुई सुमर तुंहिंजे पीउ जो भाउ न सही पर माइट त आहे न ऐं ॿी ॻाल्हि त चइजे सुमर जी धीउ राणी तुंहिंजी चाची आहे बहादुर जेकॾहिं तोखे एतिराज़ न हुजे त मां 2-3 महीना बाबा वारनि जे घर वञी रहां ससुई मां त हिकु पल जे लाइ बि तोखे पाण खां परे बर्दाश्त नथो करे सघां ऐं 2-3 महीननि जी ॻाल्हि थी करी मां त अञा तो मां ॾिसी सिकी न हलां थी त
पोइ ठीकु आहे, तोखे ई मुंहिंजो ख्यालु रखणो पवंदो। मां बि तोखां सिवा रही नथी सघां। रात जो तो मां केॾां कोन थो वञां, बाक़ी ॾींहं जो हज़ारे मसला आहिनि, राज भाग संगत साथ ऐं वरी बारे आयल ई कम। त पोइ छा आहे, ज़मीनूं संभालण लाइ मामा हाजी जो वेठो आहे, पाणे ज़मीनूं संभालींदो। ससुई तूं हिकु दफ़ो चाचे पले खे चई त ॾिस। बहादुर, बाबा खे छा चवां? चवींसि न त हू चाचा सूमर सां ॻाल्हाए त कुझु ॾींहुं सोणीअ सां वटि रहे। बहादुर, मूंखे इहो सुठो कोन थो लॻे, पर जेकॾहिं तूं चवें थो त मां बाबा खे चवंदमि। केरु आहीं? मां सुणी आहियां। सोणी त आहे, हिन में को शक आहे छा? पर तुंहिंजो नालो छा आहे? जी, मुंहिंजो नालो ई सुणी आहे। सोणी? हवा जो मालकन नालो रखियो अथई। इहो कंहिंजी थी आहे? दीन मोहम्मद जी। दीन मोहम्मद? दीन मोहम्मद केरु? तूं केरु आहीं? बहादुर। सो त लॻी थो, पर तुंहिंजो नालो छा आहे? सोणी, जीअं तुंहिंजो नालो सोणी तीअं मुंहिंजो नालो बि बहादुर आहे। किथे अदी ससी यारो बहादुर त नहीं, उनजे मुड़स जो नालो भी बहादुर आहे। शागाला सोनी खिली भाई, कैसा भी खिले? कैसा भी न, बस पांजे पाण सा। पांजे पाण सा चरी थी वई छा? अल्लाह शायद चरी थियण वारी आहियां। कंहिं चरियो कयो अथई? हाँ, कंहिं चरियो कयो अथई? तो ॿियो वरी कंहिं? सच ॿुधा, कहिड़ी ॻाल्हि यादि आई थी जो पंहिंजे मोकिले पई? मिड़ई का ज़माने वारी ॻाल्हि यादि अची वई आहे। तूं छॾे हिननि ॻाल्हियुनि खे, तूं हथ मुंहुं वञी धोई आ त मां तुंहिंजे लाइ मानी खणी अचां। कुछ बेबी पानी जो गिलास पियार मुखे त ॾियां न साटो। छो तेरे हथ भगल आहिनि छा जो मां तोखे पाणी ॾियां? या तोखे पोलियो थियो आहे? वाह, तूं नंढे हूंदे पोलियो जा फुड़ा न पीता छा? न ही मुखे पोलियो थियो आहे, न ही मुंहिंजा हथ भगल आहिनि, पर शायद तोखे ख़बर न आहे मां वॾो मुड़ुस माण्हू थी वियो आहियां। वाह, मुड़ुस माण्हू वारा गुण त तव्हांजे पूरे खानदान में न आहिनि। उथाणे हल, पाणी पाण बि पियो ऐं मूंखे बि पियारे। बेबी, चने सर गुम थी वियो आहे ऐं पुलिस खे शक आहे त चने सर खे मूं अॻवा कयो आहे। जॾहिं मूंखे इहा ख़बर पई न त चने सर खे मूं अॻवा कयो आहे त बेबी त पोइ मां पाण खे शाबाश ॾिनी। त पोइ बेबी पंहिंजा पुठा ठपियमि ऐं पोइ कमदार नबूअ खे फोन कयमि। चयोमांसि, कमदार नबू 5 लख भुंग ॾेई वञ, न त चने सर जो लाश मिलंदी, लाश। वाह, तूं त सफ़ा को बोदलो आहे। छो थो पराई बाहि में पाण खे फासई? तोखे इहा ख़बर आहे त चने सर खे कंहिं अॻवा कयो आहे? न, मूंखे कहिड़ी ख़बर आहे? पोइ तूं हिन कमदार नबूअ खां भुंग छो घुरियो आहे? बेबी, मूंखे ख़बर आहे कमदार नबू सुञो आहे, उन वटि त 5 रुपया बि न आहिनि। मां मिड़ई लही पियो कयां ऐं पुलिस ॿधी वञई त पोइ? बेबी, तूं सही माण्हू न आहीं, मूंखे ड्रोॼार न। बेगा, तूं उथ वञी पाण पाणी पी ऐं मूंखे बि पियारे।
न त मैंने सूबेदार के ॿुधाईंदी मैं त चन्नेसर के बेगे अगवा कया टंगू भञी छॾींदई। न न बेबी इएं न कजांइ, मां तोखे पाणी ॾियां थो, पर तूं सही माण्हू न आहीं, लय बि कर नथी ॾी। ऐ कयो मां सही माण्हू न है, वरी ॾिस सही माण्हू। कंदार नबू कर ख़बर तोरे पुत्र को कल्याण कयो जा न? रज बंगला कान मूंखे ॾाढो न छोरे चन्नेसर तंग कयो आहे। कल्ह खां वठी नज़र बि कोन थो अचे। ॻोठारा कहिड़ियूं ॻाल्हियूं था कनि? चवंदा चन्नेसर अॻुवा थी वियो आहे। ये फनकारियूं मूंसां न कर, सोबरेस बंगल खान सां। चन्नेसर के ये पैसा फबाइण कोन ॾींदुसि। जे सोढे वारो को मसलो हेॾे होॾे थियो त तूं छो थो घबराई? पैसा असां भरे ॾींदासीं, तूं परेशान न थी। मां अञा वेठो आहियां, मरी कोन वियो आहियां। ओरेस खुदा के मन पैसा दूर पाइनि, पहिरीं छोरो त लभे। इन पुट खे तो पाण लिकायो आहे। ये बिलोरियूं बंकुल खान के न जे कमदार न बू, वरी मूंखे थो ॿुधाई। मूंखे ख़बर आहे तवारे न पुट चन्नेसर में धूम ई कान्हे का वेहण जी। ऐं हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ, पैसा तोखे ई भरणा पवंदा, न त वॾो गंद थींदुई। बस ॻोठ वारनि सां मुनाफ़िकी करे सघां थो, पर तुंहिंजे ज़ात सां तोसां सचो आहियां। सच पुछो त छोकिरो मुंहिंजो कल्ह खां वठी गुम आहे, उहो मूंखे हथु करे ॾियो किथे आहे। कमदार चन्नेसर के ज़ाहिर कर, न त मुजन तोखे कॾहिं बि कोन बख़्शींदो। मां तोखे पैसा बख़्शे सघां थो, छो जो तूं मूंसां घणो वक़्तु रहियो, पर इहो मुजन हिकु रुपयो बि कोन बख़्शींदुई, पूरा पैसा वठंदुई। दादा तोखे त मुंहिंजनि हालनि जी ख़बर आहे। मूं लख किथां आया? 4 लख भरे ॾियां। बाबा छोरे चन्नेसर पिया अलाए दोस्तनि खे खाराए छॾियईं, अलाए केॾा करे छॾियईं। यार जे नथो मञी न त मुजन सां पाण मुंहुं ॾिजांइ, पोइ मूं ॾे सह कंदो न अचिजांइ त मुजन सां हली जेको आहे तूं फ़ैसिलो कर या कुझु, पोइ मुंहिंजो कुझु बि न वञे। ॻोठ वारनि खां वधीक तव्हां ॿिन्हिनि पीउ पुटनि खे मां थो सुञाणा। मां तव्हांजे पिते जो वाक़ुफ़ु आहियां। इहे ॻाल्हियूं ॿिए कंहिंसां कर। हिते जी बंगुल खान खे त चवीं हीअं न थियो त हूअं थियो, कुझु बि कर छा बि कर, पर पंहिंजे पुट चन्नेसर खे हथु कर। 2-3 ॾींहंनि में हथु करीस मां चवां थो। रसा मूंखां तूं शाख वठि, चन्नेसर जी मूंखे ख़बर कान अथई। ॻोठ वारा चवनि पिया त अॻुवा थी वियो आहे। रस तव्हांखे कीअं यकीन ॾियारियां? चारिया जा पुट ते टिंडियूं। मूंखे यकीन ॾियारण जी का बि ज़रूरत न आहे। अरे हेॾे मां तव्हांखे सुञाणा थो, बचपन खां वठी तव्हांखे मां सुञाणा थो। ये ट्रिप ताइन वारा कम मुंहिंजे अॻियां न कर। जा पैसा हथ कर, जा चन्नेसर खे पैदा कर। ॿी का बि ॻाल्हि कोन ॿुधंदो साईं, चन्नेसर खे पैदा कर। हाँ तो इन कोशिश कयां थो, पर जे हथ अचई न त वो गंद करे छॾिजांसि। तकिड़ो वञी हथु करीस, ॻोल्हीस वञी। इहो सुर घोड़ा वञे दिल खे खायो, अले छो असांखे नथा हाण